अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अलियसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मुहबत हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। अंदर जो आवाज़ ज़िंदगी। अंदर जो आवाज़ किथे गुम थी वियो आहे, अलाए केतिरो अरसो थियो आहे जो उहा सदा नाहे कनाई। किथे को टिशू पेपर आवाज़ जे लहरुनि खे उघी वियो आहे, अलाए समाअतुनि जी कुवत घटि थी आहे, अलाए छा। हिकु त ॿुधण में नथो अचे ऐं जेकॾहिं ॿुधण में अचे बि थो त सुञातो नथो वञे। अलाए छा थियो आहे अज़ीज़ान मन, जेकी बि थियो आहे बहरहाल नुक़सानु ज़रूरु थियो आहे। इसाक समय जे कुझु ॾींहं अॻु छिरक कढी छॾिया। ख़ूबसूरत शाइरीअ जो ज़िक्र हलंदे हिन पंहिंजे अंदर खे वेढ़ियल कुझु सिटूं वक़्त जे रेपर में वेढ़े कुझु अहिड़े नमूने पेश कयूं जो कुझु लम्हनि लाइ लॻो त सभु कुझु पिंड पढ़णु थी वियो आहे। ज़िक्र कयईं पिए त लाहौर में ज़ुल्फ़कार अलीअ वटि कुझु लम्हा तरसंदे संदसि हथ हिकु किताबु अची वियो हो, जंहिंजो सिरो हुयो कोई अंदरो दर खड़कावे। कमाल किताब में ॿियो सभु छा हुयो उहो त पंहिंजी जाइ ते, पर कुझु सिटूं जेके खेसि अज़बर थी वियूं हुयूं से ही हुयूं। चङी भली ओधी वाज पिछाणा, चङी भली ओधी वाज पिछाणा, नांदी समझ न आवे, माइनी कोई अंदरूं दर खड़कावे। सादी सिंधीअ में तर्जुमो कुझु हीअं बीहंदो साहिबाने फ़िक्र, संदसि आवाज़ खे ठीकु ठाक सुञाणा, बसि नाले जी नाव जी ख़बर नथी पवे। अमा केरु अंदरां दर खड़काए पियो। लम्हा सराप जी विया हुआ। मौज़िज़ ख़वातीनो हज़रात, उन्हनि सिटुनि में अजीब मोह हुयो ऐं आहे उहा केॾी न कमाल हक़ीक़त आहे त असीं पंहिंजे अंदर जे अक्स खे नथा सुञाणे सघूं। दुआऊं इलाही था कयूं त ही बि ख़बर पवे थी, हूअ बि ख़बर पवे थी, पर जे हक़ ऐं सच सां दिलि ते हथु रखी ॾिसूं त ख़बर त टको बि नथी पवे। हाणे जेकॾहिं पंहिंजी ख़बर ई नथी पवे त साम्हूं वारे खे सम्झण जी दावा त बिना बेकार आहे। सॼो वक़्तु ईअं ई पिया था गुज़ारियूं। असांजे अंदर में हिकु गिड़की हूंदी आहे साहिबाने ज़माना, जंहिंमें वक़्त जो ओलड़ो दीदार कराईंदो आहे। वहियल वापरायल लम्हा जन खे असीं माज़ी सॾींदा आहियूं, उन दरीअ ते ठक ठक कंदा रहंदा आहिनि। उहो असांजे हथ वस में हूंदो आहे त कंहिं महिल उहे कुआड़, उहे पट खोले असां कंहिं लम्हे खे झटे उनखे रेफरेंस तौरु हवाले तौरु कतबु आणियूं। जेकॾहिं न करणु चाहियूं त बि वस वारा हूंदा आहियूं, ऐं जेकॾहिं हुजत कुझु घणी महसूसु न थिए त सच त उहो हूंदो आहे त असीं उन्हनि लम्हनि जो को हवालो चाहींदा ई कोन आहियूं। असांजूं मुहबतूं, नफ़रतूं, अहसान, सदाऊं, नामुरादियूं, कलूर, ज़्यादतियूं, शुक्र अदायूं ऐं नाशुक्रियूं, छा छा न उन दरीअ जे पुठियां वक़्त जे उन कमरे में बंदि आहे। पर असां उन्हनि सभिनी खे बंदि रखण ई पसंदि कंदा आहियूं। नतीजे तौरु उहा ठक ठक, उहा दस्तक आहिस्ते आहिस्ते दम टोड़ींदी आहे। यादि जो पस मंज़र धुंधलो थींदो वेंदो आहे। असीं पंहिंजो पाण खे, पंहिंजे असुली हैत खे विसारे वेंदा आहियूं। अंदर जे ऐवान में यादगिरीअ जे क़दमनि जी का बि आहट असांजो ध्यानु न छिके सघंदी आहे। असां पंहिंजे मॻीअ ऐं सरमस्तीअ में ऐं कुझु हस्तीअ जे ज़ोम में लताड़ण, चीबाटण ऐं दौरे जदीद में इस्तेमालु थींदड़ इस्तिलाह कुचलण जा सभु हुनर ॼाणे वठंदा आहियूं। तव्हांजो वरी किथे वक़्त जो वहकिरो उहा दरी ज़ोरीअ खोलाईंदो आहे। ॼाण सुञाण जा मरहला वरी तय करणा पवंदा आहिनि, पर तेसीं ताईं इलाही देरि थी वेंदी आहे। ऐं उहो ई अहम सबबु आहे अज़ीज़ान मन, जो असां वटि पंहिंजो पाण तमामु घटि सलामत रहंदो आहे। जन वटि रहियो ऐं जन पाण सुञातोसीं त कमाल थी विया साईं। अशफाक अहमद साहब ज़ाविया में फ़रमाइनि था, हिकु दफ़े टेलीविज़न ते जेको मुंहिंजो बास हुयो आगा बशीर साहब, तंहिं मूंखे घुराए चयो त असां वटि जेको ॻाइण जो शोबो आहे उहो ॾाढो कमज़ोरु आहे, को ख़ासि ॻाइण वारो कोन्हे। बशीर साहब मूंखे हुकुम ॾिनो त वञी ॻाइणियुनि जे घरनि ते उन्हनि जा इंटरव्यू कयां, जाचे पसंदि कयां ऐं प्रोग्राम रिकॉर्ड करायां। हाणे मूसीक़ीअ बाबति मुंहिंजी ॼाण बि का ख़ासि कोन हुई,
पर उहो साहिब जो हुकुम हो। मूंखां पुछियो, साईं उन मक़सद लाइ किथे वञिणो पवंदो? हिननि चयो, असांजे लाहौर जे इलाइक़े में हिकिड़ो शाही महलो आहे, तव्हांखे उते वञिणो पवंदो। संदसि उहा ॻाल्हि ॿुधी मां त ॾकी वियुसि। हिननि गॾोगॾु चयो, यूनिस क्लार्क तव्हां सां वेंदो। हीअ हिननि जूं एड्रेसूं नोट कंदो। मां शाम जो घरु आयुसि, लेटियुसि, सुतुसि, पर तबियत ते हिकिड़ो बार अची वियो हो। इंसान ते अलाए केतिरनि क़िस्मनि जो वज़न हूंदो आहे। असां मथां सभ खां वॾो वज़न तकबुर जो हूंदो आहे ऐं असां उहो ॼाणण खां सवाइ त अलाह जे वेझो वॾो केरु आहे ऐं केरु घटि आहे पाण ई फ़ैसिला कंदा रहंदा आहियूं। मां बि तबियत ते उहो वज़न खयो, अहिड़ा ई फ़ैसिला करे रहियो हुउसि। ॿिए ॾींहुं मां हुकुम पटांदड़ शाही महले वियुसि। असांजो क्लार्क बि गॾु हुयो। मूं उन बदनाम जाइ ते वञण लाइ वॾी हिमत ऐं कोशिश कई हुई त जेकॾहिं माण्हुनि मूंखे उते ॾिठो त छा सोचींदा त हीउ साहब हिते किथे पियो घुमे। ख़वातीनो हज़रात, उहा जेका कूड़ी सची इज़त हूंदी आहे न, मां उहा बि टपी ऐं हिकु घर में दाख़िल थियुसि। उन्हनि माण्हुनि खे जॾहिं उहा ख़बर पई त असां टेलीविज़न तां आया आहियूं त हिननि वॾे अदब ऐं बेइंतिहा मुहबत सां असांजो आदर भाव कयो ऐं रागदारीअ जे बाबति खेनि जेको बि इल्मु हुयो सो असांखे ॾींदा रहिया। असीं बि नोट कंदा रहियासीं ऐं सचुपचु त मूं लाइ उहो अजीब तजुर्बो हो। ख़वातीनो हज़रात, जॾहिं असीं उते हिकु घर में वियासीं त उतां जी ॾेढी बिल्कुलु ख़ाली हुई। हाणे उन ॾेढीअ मां लंघी हिकिड़ी ॾाकण चढ़ी मथे वञिणो हुयो। जॾहिं मां उन ॾेढीअ में वियुसि त मूं हिकिड़ी अजीबो ग़रीब शइ ॾिठी त छित में पुराणे नमूने जो हिकिड़ो ख़ूबसूरत गालीचो लॻल आहे। ज़मीन ते विछायल गालीचा त ॾिठल हुआ, छित ते लॻल अहिड़ो गालीचो अजीब हो। कुझु पुराणो थी चुको हो, रंग झीणा थी विया हुअसि, पर तह काफ़ी थुल्हो हुअसि। मां उते ई बीह हैरानीअ सां उहो गालीचो ॾिसणु लॻुसि ऐं सोचियुमि त उहो यकीननि सजावट लाइ आहे, पर ॻाल्हि उहा हुई त अहिड़े नमूने जी डेकोरेशन या सजावट न मूं कॾहिं किथे ॾिठी हुई न पढ़ी हुई। एतिरे में हिकिड़ो साहब ॾाका लही ॾेढीअ में आयो ऐं असां खां अचण जो सबबु पुछियईं। सबबु ॼाणी असांखे मथे वठी वियो। संदसि नालो अब्बास हो। मथे हिकु ख़ातून असांखे मिली। मूं पहुचण साण पुछियो, हेठि ॾेढीअ जे छत ते एॾो ख़ूबसूरत गालीचो लॻल आहे, मूंखे सम्झ में नथो अचे त आराइश जो इहो कहिड़ो अंदाज़ो आहे। हिननि चयो, उहो गालीचो न आहे, उहे अबाबीलनि जा आखेरा आहिनि जेको हू छत सां चिंबड़ाए ठाहींदा आहिनि। कंहिं ज़माने में असांजो ही घरु अबाबीलनि जो गढ़ हूंदो हुयो ऐं अलाए केतिरा अबाबील हिते रहंदा हुआ। हाणे त उहो वीरान थी वियो आहे, खंडर थी वियो आहे। हाणे अबाबील जो हिते नथा रहनि। हाणे मूंखां त सभु कुझु ॼण विसरी वियो हो। ख़वातीनो हज़रात, त मां हिते आयो छो हुउसि? मूं ख़ातून खां पुछियो, उहे आया छो हुआ ऐं विया छो हलिया? माईअ चयो, अदा, अबाबील सदाईं उते आखेरो ठाहींदा आहिनि जिते सचो सुर ऐं सुठो आवाज़ु हुजे। जिते सुठो सुर न हुजे उते उन्हनि जा आखेरा कोन ठहंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त जंहिं मस्जिद जो मोज़िन सुरीलो हुजे ऐं जिते किरत मंज़र ॿधी छॾे उते अबाबील घर ठाहींदा आहिनि। उन ख़ातून मूंखे वधीक चयो, तव्हां ॾिठो हूंदो त बादशाही मस्जिद में अबाबीलनि जा इलाही आखेरा आहिनि। ईअं गिरजा घरनि में जिते सुरीले आर्गन वॼंदो आहे, जिते सुरीलो आर्गन वॼंदो आहे उते उन्हनि जा घर हूंदा आहिनि, या वरी जंहिं घर में सुर हुजे उते अची रहंदा आहिनि। मुंहिंजे घर में मुंहिंजूं ई मासियूं रहंदियूं हुयूं ऐं जन जहिड़ो सुरीलो वजूद पाकिस्तान त छा सॼे बरे सग़ीर में किथे कोन हो। टई ॼणियूं शुद्ध राग ॼाणंदियूं हुयूं ऐं मुंहिंजी हिकिड़ी मासी सहरा धोतक राग बि ॻाईंदी हुई। ॿी मासी सरताज उत्तर जे रागनि जी माहिर हुई। उहे टई ॼणियूं जॾहिं रियाज़ कंदियूं हुयूं त असांजे घर जे चौधारी अबाबील लामारा ॾींदा हुआ। जॾहिं हिननि जो रियाज़ वधियो त अबाबीलनि भितियुनि ते विहणु शुरू कयो ऐं आखेरा ठाहिणु शुरू कया। जेसीं ताईं टई ॼणियूं हयात हुयूं त उहे आखेरा आबाद रहिया ऐं जॾहिं हिन घर मां सुर निकिरी वियो त उहे घर बि वीरान थी विया। मूंखे उहो सभु ॿुधी हैरानी बि थी ऐं ॾुख बि, ऐं उहो सभु सम्झ में बि न पिए आयो त ईअं थींदो कीअं हूंदो। उन माईअ जंहिंजो नालो ख़ुर्शीद हो,
वधीक ॿुधायो, हीउ अब्बास मुंहिंजो घर वारो आहे, मूंखे 2 धीअरूं आहिनि, 2 नर्सूं आहिनि, असीं ख़ुशि ख़ैर गुज़ारियूं पिया। जेतोणीकि हीउ घर हिन इलाइक़े में आहे, पर छाकाणि त असांजे वॾड़नि जी निशानी आहे, तंहिं करे असीं उनखे छॾे नथा सघूं। मथां वरी असां में उहा ताक़त बि न आहे जो ॿियो को घर वठी सघूं। तंहिं करे असीं रहूं त हिते था, पर उहो पेशो असांजो न आहे। हिन वधीक ॿुधायो, हाणे असांजे 236 में अबाबिलनि हिकिड़ो घर ठाहियो आहे ऐं असांखे उन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त हलो भला 2 अबाबिल आया त सही, उन्हनि जे मन का बरकत थिए। हाणे उन्हनि उते बेदा ॾिना, वरी ॿचा निकिता। हिकु भेरो शाही मस्जिद जे गुंबदनि पुठियां खां हिकु ख़ौफ़नाक कारी वाच आई। एॾो कारो तूफ़ान हुयो जो ॼण सभु कुझु लॾे वियो। उन में अबाबिलनि जो आखेरो बि हेठि किरी पियो। राति जी ऊंदहि हुई ऐं मथां अबाबिल बि कोन हुआ। उन्हनि जा जेके ॿचा हुआ से बि हेठि किरी पिया। हाणे उहे मूं हथनि में खणी हिकु ख़ाली दॿे में रखी छॾिया ऐं उन्हनि जे ओसे पासे थोरी कपह बि रखी त जीअं सुबुह जो हिननि जा माइट अचनि त अची ॿचनि खे संभाली। हाणे उते मुंहिंजे मुड़ुस मूंखे ॿुधायो त हिन किसनि कहाणियुनि में पढ़ियो आहे त जेकॾहिं ॿचड़नि खे आदम बि लॻी वञे, मतिलबु माण्हूअ जो को हथु छुई वञे ऐं माइटनि खे उहो अंदाज़ो थी वञे त उहे ठोंगा हणी पाण पंहिंजे ॿचनि खे मारे छॾींदा आहिनि। मुंहिंजे मुड़ुस उहो बि चयो त ज़ाल, उहे हथ त आम माण्हुनि जा हूंदा आहिनि, सुठनि माण्हुनि जा हूंदा आहिनि, उन्हनि खे ई जेकॾहिं हू नथा सहनि त असां त नापाक माण्हू आहियूं। असांजा हथ छा, असांजो त सॼो वजूद नापाकीअ सां भरियल आहे। मूंखे त डपु आहे त हाणे त ॿचनि जा माइट खेनि बिल्कुलु बि जीअण कोन ॾींदा। चवण लॻी, हाणे जहिड़ी बि इबादत असांखे आई पए न, उहा मूं ऐं मुंहिंजे मुड़ुस शुरू कई। अञा असां जूं धीअरूं नंढियूं हुयूं। असां अलाह साईं खां उहा ई दुआ घुरंदा रहियासीं त परवरदिगार उन्हनि जानवरनि खे उहा ख़बर न पवे त असां कहिड़ा माण्हू आहियूं ऐं केतिरा न नापाक माण्हू आहियूं। वधीक चवण लॻी, सुबुह थियो त उन्हनि ॿचनि जा माइट अबाबिल बि आया। हिननि पंहिंजूं चुंबूं चोगे सां भरियल रखियूं हुयूं ऐं अचण सां ई हू पंहिंजनि ॿचनि तां घोर वञण लॻा। असां सभु ॾाढा ख़ुशि थियासीं साईं त परवरदिगार जी महिरबानी जो हिन असांजी दुआ क़बूल कई, असां जहिड़नि जो अर्ज़ु अघायो। अल्लाह अकबर। उहो अथव अज़ीज़ाने जहान अंदर जो आवाज़, जेको ॿुधण में त ईंदो आहे पर सुञाणण लाइ असीं कोशिश ई न कंदा आहियूं। पंहिंजी ज़ात खे तह दर तह लिकाए असीं उन आवाज़ खे ॾाढो परभरो खणी वेंदा आहियूं। पंहिंजी नेकी ऐं पारसाईअ जे ज़ोम में पंहिंजी नापाकी विसारे वेंदा आहियूं। इसहाक जे उचार ऐं अशफाक साहब जी लिखत सीने में ॾार विझी छॾिया आहिनि। हिन बाबरकत महीने में ॿिन्हिनि जी नियतुनि जी नेकीअ जी दुआ लाइ अर्ज़ु कंदे उहो बि अर्ज़ु करिणो आहे त अचो त सोचियूं था, आवाज़ जो नाम सम्झ में अचे थो, हलो भला नाव खणी न बि अचे, को आवाज़ु अचे थो या हाणे अंदरि बि खड़कणु बंदि थी वियो आहे। छपियल आचर 23 सेप्टेम्बर 2027 ईस्वी।